नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त सिंध कल्चर फॉरम ज़िले ठठे तरफान मरक़ज़ी चेयरमैन सादिक लाखी चाचा محمد عثمان मيمڻ जे फर्ज़ंद गुलाम मुस्तफ़ा मيمڻ ऐं सावण बरफ़त जी क़यादत में ठठे जे बरख सहाफ़ी ऐं इंसान चाचा محمد عثمان मيمڻ जी ॿीं वरसी जे मौक़े ते संदसि मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़े फातह पढ़ी वई। इन मौक़े ते सियासी समाजी शख़्सियत वॾेरो अली नवाज़, क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठठे जे ऑर्गेनाइज़ आज़ाद खुश्क यासिर जाखरो, शागिर्द अॻवान शहज़ाद लाशारी, फैसल जोखियो, नौजवान लेखक शहराज कीरियो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। इन खां पहिरीं मक़ामी होटल में वरसी जे हवाले सां फॉरम चेयरमैन सादिक लाखो जी सदारत में गॾिजाणी पिणु कोठाई वई, जंहिंमें चाचा محمد عثمان मيمڻ जी सहाफ़ती ख़िदमत ऐं समाजी किरदार ते रोशनी विझी खेसि ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।